इन शो में मौजूद है मैसर साहब जन मौजूद आहिनि सो सब खां पहिरियां त मां इहा थिएटर ही एॾो ॾुखियो कमु आहे मूंखे ख़बर आहे त मां उन एप्रोच ते अञा न पहुची सघिया आहियूं असां पर शॉर्ट हिकिड़ो वक़्तु हुयो हुन में असांखे रिहर्सल कयूं आहिनि सिर्फ़ु 3-4 ॾींहंनि जी हीअ सम्झो महिनत हुई पर असां जॾहिं बि कमु कंदा आहियूं त ॿ महीना ही थिएटर ईअं सम्झो रत घुरंदो आहे सो इन में ही सभ खां वधीक जेके एक्सपर्ट आहिनि थिएटर जा पारस मसरूर साहब जन आहिनि हिननि खे ख़बर आहे त केॾी इहा महिनत हूंदी आहे सो असां इन थोरे टाइम में जेको कुझु बि कयो आहे मूंखे ख़बर आहे त खोड़ सारियूं असां ग़लतियूं कयूं आहिनि हिन में खोड़ सारियूं ग़लतियूं हूंदियूं सो मिड़ई उन्हनि खे ग़लतियुनि ते पर्दो रखी करे मिड़ई असांखे लेकिन तो मां चाहींदुसि त सलादीन तुन्यो साहब जन खे बि सिर्फ़ु सलादीन तुन्यो साहब ऐं माशाल्लाह असां जा मोस्ट सीनियर ॿिया बि सुठा सुठा आर्टिस्ट दोस्त आया आहिनि असलम चाडो साहब जन आहिनि वाहिद रज़ा शुरानी आहे असलम भुट्टो साहब जन आहिनि सला साहब अॼु मूंखे रियली वाकई ख़ुशी आहे त अवां जहिड़ा प्यारा माण्हू असांजे हिन शो में आया ऐं आख़िर ताईं वेठा इहो मुंहिंजे लाइ वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे बड़ी असांखे तव्हां बर्दाश्त कयो इहा वॾी महिरबानी तव्हांजी अस्सलाम वालेकुम असल में हिन प्ले जो मूं ॾिठो सोशल मीडिया ते कादरी साहब आयो त मां हिनखे फ़ोन कई यार मां चयो कॾहिं आहे हालांकि हिन ख़बर कोन त मां ईंदुसि या न ईंदुसि वाक़ई मां तमामु घटि शोज़ में ईंदो आहियां लेकिन मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां कादरी जे करे शो ॾिसां ड्रामो ॾिसां अच्छा मूंखे इहा उमेदु न हुई त एतिरो सुठो ड्रामा हूंदो इहो मां दिलि सां वेठो आहियां ऐं स्क्रिप्ट त तमामु लाजवाब हुई हालांकि ॾाढो ख़ुश्क सब्जेक्ट हुयो असां मश्करी वारा ड्रामा ॾिसंदा आहियूं या एंटरटेनिंग ॾिसंदा आहियूं उन खां हटी हिकिड़ी शइ हिन कोशिशि कई आहे और इन स्क्रिप्ट के खूबसूरत बनाने लाइ कादरी साहब रमशाह साईं जावेद साहब जावेद साहब इन सभिनी जी महिनत हुई यकीन कयो मां घड़ी खण लाइ न पियो चाहियां मां निकिरी वञा सीन खां निकिरी वञे मां न ॾिसी सघां तमामु सुठी काविश हुई काश असांजा सिंधी चैनल वरी मां ॻाल्हि कंदुसि त अहिड़ा ड्रामा टीवी ते छो था अचनि टीवीअ ते छो असांजे कल्चर खे एॾो ग़लति अंदाज़ सां पेश कयो थो वञे और हिप इशूज़ जिन केॾा ख़ूबसूरत ॻाल्हि केॾी सुठी स्क्रिप्ट हुई हीअ त उहो ड्रामा जेको शायदि कंहिं चैनल ते रिकॉर्ड करे चैनल ते हलायो वञे हिनखे पोइ रिकॉर्डिंग जे हवाले सां डिफरेंट थोरियूं एंगल्स ईंदियूं लेकिन ॾाढी ख़ूबसूरत स्क्रिप्ट आहे हाणे इहो त हुयो ड्रामे जे बारे में माशाल्लाह ॾाढो सुठो ड्रामो हो मां हाणे ॾुख जो इज़हार ज़रूरु कंदुसि जिथे किथे मां कंदो आहियां सभ खां पहिरियों मां चवंदुसि यार पारिस साहिब खे मां माज़रत सां चवंदुसि साईं असांजे बदर साहब जो पुटु आहे बीना साहिब जो पुटु आहे सिंधी फैमिली सां आहे मां गुज़ारिश कंदुसि सिंधी केतिरो सुधारियो छो त अॻोणे साईं ॻाल्हि कई फोटू खिचणु छिकणु चाहियो त भली छिकिजो सिंधी में छिकणु त चइबो ई कोन्हे कढणु चाहियो त कढो खिचना चाहो जेको उर्दू जो लफ़्ज़ आहे जंहिंखे साईं ट्रांसलेट कयो सिंधी में सो बरा महिरबानी हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा आहे त यार असांजो सिंधी ड्रामो सिंध धरती ते थी रहियो आहे साईं मैसर साहिब सां ॻाल्हि थी त इस्लामाबाद में वियासीं त कुर्सियूं 8000 रखियोसीं त माण्हू वधीक हुआ कुर्सियूं पूरियूं न पयूं असां मुफ़्त में ड्रामो ॾेखारियूं था वेठा कल्चर डिपार्टमेंट वारा असां हाल न भरे सघिया आहियूं इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं उन खां पोइ असां चवंदा आहियूं त यार असांखे नज़रअंदाज़ कयो त असां पंहिंजे पाण खे पाण नज़रअंदाज़ था कयूं बराए महिरबानी हिमत अफ़ज़ाई कयो ईंदा कयो वक़्तु कढी ईंदा कयो पैसा बि कोन था ॾियो मुफ़्त जो ड्रामो आहे त अचणु खपे मां तव्हां सां गुज़ारिश कयां त असांजे हिन कराची में ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा